अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॼु आउं तव्हांखे पिक्सल लैब जे अंदरि पंहिंजा पसंदीदा रंग कीअं तव्हां लॻाए सघो था। बिल्कुलु तव्हां पंहिंजा पसंदीदा फ़ोन ते पिक्सल लैब जे अंदरि लॻाए सघो था। पिक्सल लैब सभ खां पहिरीं तव्हां पिक्सल लैब खे ओपन करियो। पिक्सल लैब खे ओपन करण खां पोइ हीउ जेको कुझु लिखियो तव्हां इनखे कैंसिल करियो। कैंसिल करण खां पोइ ॾिसो हीउ जेको तव्हां न्यू टेक्स्ट लिखियो तव्हां इनखे डिलीट करियो। डिलीट करण खां पोइ ॾिसो सभ खां पहिरीं जेको तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो जेकी इहा तस्वीर ऐं मुंहिंजी मोबाइल जे अंदरां तस्वीर किथां खणिजे उहो तव्हांखे उनजे मतिलबु इम्पोर्ट जेको लिखियो तव्हां इन जे अंदरां तस्वीर खणो। ॾिसो आउं इन जे अंदरि वञा थो ऐं का बि तस्वीर गैलरी जे अंदरां खणां थो। ॾिसो मूं इन तस्वीर खे मूं पंहिंजी गैलरी जे अंदरां इन तस्वीर खे सिलेक्ट करे छॾियो आहे। हाणे ॾिसो हीउ जेको तव्हां ऑप्शन ॾिसी रहिया आहियो, हीउ जेको ऑप्शन साम्हूं हीउ तव्हां इन ते क्लिक करियो। हीउ ऑप्शन ॾिसो इन ते क्लिक करियो ऐं इन खां पोइ ॾिसो हीउ जेको रंग वारो कलर वारो ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, इन ते क्लिक करियो। तव्हां पंहिंजो बैकग्राउंड जेको हीउ ॾिसो तव्हां बैकग्राउंड ॾिसो पिया, तव्हां इन जे अंदरि को रंग पंहिंजी पसंदीदा रंग इन जे अंदरि सिलेक्ट करे सघो था। त मूं इन ते क्लिक कयो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन कलर तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ प्लस वारो निशान जेको आहे तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कंदा त जेको हीउ ॾिसो पिया, हीउ जेको टूल्स आहे तव्हां इन जे अंदरि क्लिक करियो। ॾिसो हाणे इन जे अंदरि ॿ ऑप्शन अची विया, हिकिड़ो हीउ अची वियो, ॿियो हीउ अची वियो। तव्हां इन जे अंदरि ॾिसो तव्हां जेके इन जे अंदरि खणणु चाहियो था खणणु चाहियो था तव्हां इन जे अंदरां रंग खणी सघो था। ॾिसो मूं इन जे अंदरि सिलेक्ट कयो ऐं ॾिसो मूंखे इन जे अंदरि कहिड़ो बि रंग सिलेक्ट करिणो आहे त इन जे अंदरि उहो रंग सिलेक्ट करे सघां थो। उन खां पोइ ॾिसो हीउ जेको सही वारो निशान तव्हां इन ते क्लिक करियो। ॾिसो ऐं उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि नोट करणी पवंदी, हीउ जेको ओके वारो निशान जेको तव्हां ॾिसो पिया तव्हां इन ते क्लिक कंदा तव्हांजो बैकग्राउंड पोयां ॾिसो सिलेक्ट थी वियो। ॾिसो हाणे हीउ जेको रंग सिलेक्ट थी वियो, इन जो कोड तव्हांखे यादि करिणो पवंदो। कोड लाइ ॾिसो हीउ जेको वरी तव्हां इन ते दॿायो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको तव्हां पेंसिल वारो ऑप्शन जेको ॾिसी तव्हां इन ते क्लिक कंदा त तव्हां हिन रंग जो नंबर ॾिसी सघो था। ॾिसो हीउ जेको रंग जो नंबर जेको आहे उहो मुंहिंजे साम्हूं अची वियो। ॾिसो जीअं त तव्हां इन जो नंबर यादि कंदा तव्हां हीउ जेको रंग तव्हां इनखे आसानी सां हिकिड़े मिंट जे अंदरि लॻाए सघंदा, मन तव्हांखे ॾुखाई थींदी। ठीकु आहे न। उनखां पोइ इन रंग खे सिलेक्ट जेका तव्हां इन जे अंदरि को ॿियो रंग रखणु चाहियो था उनखे तव्हां वापसि थो ॿुधायां जेको प्लस वारे निशान ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो तव्हां इन ते क्लिक करियो। ॾिसो तव्हां जेके इन जे अंदरि ॿियो गुलाबी रंग रखणु चाहियो था या ॿियो को तव्हां रंग इन जे अंदरि रखणु चाहियो था बिल्कुलु तव्हां रखी सघो था। ॾिसो हीउ मूं इन जे अंदरि रंग रखियो त हीउ मुंहिंजो इन जे अंदरि रंग सिलेक्ट थी वियो। ठीकु आहे न। ॾिसो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो तव्हां इन जे अंदरि रंगीन रंग थींदा आहिनि मुख़्तलिफ़ रंग इहे सिलेक्ट इन जे अंदरि कीअं कजनि। सभ खां पहिरीं जेको पहिरियां त मूं इन जे अंदरि सिलेक्ट कयो। हाणे तव्हां हिनखे करे तव्हां इनखे जेको ग्रेडेड लिखियो तव्हां इन ते क्लिक कंदा तव्हां पंहिंजो मुख़्तलिफ़ रंग इन जे अंदरि सिलेक्ट करे सघो था। उनखां पोइ तव्हां प्लस वारो जेको निशान तव्हां इन ते क्लिक करियो। प्लस वारे निशान क्लिक करण खां पोइ हीउ ॾिसो मूं इन जे पहिरियां खां मुंहिंजो हीउ जेको आहे इन जे अंदरि सिलेक्ट मुंहिंजो थियल आहे पहिरीं खां ई। पोइ हाणे तव्हां कलर वारो जेको ऑप्शन आहे तव्हां ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो तव्हां इन जे अंदरि क्लिक करियो ऐं तव्हां इन जे अंदरि को बि रंग सिलेक्ट करियो। ठीकु आहे न। मूंखे इन जे अंदरि रंग सिलेक्ट करिणो आहे। सो मुंहिंजो इन जे अंदरि मूं रंग सिलेक्ट कयो आहे। हाणे जेको इहो ओके वारो निशान तव्हां इन ते क्लिक करियो। ठीकु आहे न। हाणे ॿिए नंबर ते जेको इहा ऑप्शन अथव हिते इन जे विच में अंदरि तव्हां को रंग लॻाइणु चाहियो था बिल्कुलु तव्हां रंग लॻाए सघो था। हुन लाइ तव्हां हीउ प्लस वारो जेको निशान आहे तव्हां इन ते क्लिक कंदा तव्हांजा जेके टूल्स आहिनि बिल्कुलु वधाए सघो था। ठीकु आहे न। त मूं हीउ तव्हां पहिरियों सभु इन जे अंदरि रंग रखणु चाहियो था तव्हां इन खां पोइ तव्हां इनखे हीउ जेको आहे तव्हां इनखे सिलेक्ट करियो।
ठीक है। इन चयोमांव इनखे सिलेक्ट करे, सिलेक्ट करण खां पोइ ॾिसो हीउ जेको रंग वारो ऑप्शन आहे कलर वारो, तव्हां इन ते क्लिक कंदा तव्हां इन जे अंदरि को बि रंग रखी सघो था। ॾिसो हीउ रंग मूं इन जे अंदरि रखियो आहे, ठीकु आहे न। ॾिसो हीअ इन जे अंदरि मूं रंग रखियो आहे। ॾिसो जेके तव्हां वधीक तव्हां जी सेटिंग रखणु चाहियो था, हीअ मथे जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे जेके तव्हां जीअं तव्हां इन ते क्लिक कंदा तव्हां इन जी डिज़ाइन चेंज करे सघो था। सो इन जे अंदरि मूं हीउ रंग सिलेक्ट कयो आहे। ॾिसो हाणे तव्हां जो प्लस वारो निशान जेको आहे हेठि तव्हां इन ते क्लिक कंदा त तव्हांजा इहे जेके टूल्स आहिनि तव्हां इनखे वधाए सघो था। ॾिसो मूं इनखे हिकिड़ो वधी वियो, ऐं जेके तव्हां इनखे वधीक 4-5 रखणु चाहियो था बिल्कुलु तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां रंग रखी सघो था। सो ऐं इन जे अंदरि रंग सिलेक्ट तव्हां बि इन जे अंदरि रंग सिलेक्ट करे सघो था। ॾिसो तव्हां पंहिंजा रंग तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां तव्हां इन जे अंदरि रंग सिलेक्ट करे सघो था। दोस्तों ये भी अॼु जी वीडियो जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आई वीडियो खे लाइक ज़रूरु करियो ऐं असांजे चैनल AS यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु करिजे त मुंहिंजी हर नई वीडियो नोटिफिकेशन तव्हां वटि आसानी सां पहुची सघे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।